मुल्क जे चइनी सूबनि जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॿोॾि जी सूरत-हाल 900 खां वधीक फ़ौत, लखें बेघर थी विया। लखनि जे तादाद में चौपाए माल ॿोॾि जे वहिकरनि में लुढ़ी वियो। इमारतूं वारीअ जे घर जियां पाणीअ में वही वियूं। वहिकरनि जे वर चढ़ी वियल सामान कख पन जियां लुढ़ी वियो। वण पाड़ूं पटिजी विया। घिटियूं ऐं रोड दरियाह जो ॾेख ॾियण लॻा। डिप में वरतल माण्हू महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल। मुतासिर इलाक़नि में माण्हुनि जो साहु मुठि में। सिंध अंदरि बरसातुनि ऐं ॿोॾुनि हज़ारे ख़ानदान रुली विया। बहिराड़ीअ वारनि इलाक़नि में ठहियल लखें कचा घर मिटीअ जो ढेर में तब्दील थी विया। माण्हुनि अलह तलह विञाए रोडनि रस्तनि ऐं मथाहीं वारनि इलाक़नि में पनाह वरिती। इमदादी सामान किथे पहुतो, किथे मुश्किलातुनि सबबि न पहुची सघियो। नसीराबाद, बाडरह, वारह, मेहर, ख़ैरपुर, नाथन शाह मां लॾ पॾाण कंदड़ मजबूर माण्हुनि खे ट्रांसपोर्टनि लुटणु शुरू करे छॾियो। भाड़नि में टीण खां चवण ते वात कई वई। केपी हुकूमत जो IMF जे शर्त ते अमल करण खां इनकार। IMF जी शर्त ते सरप्लस बजट नथा छॾे सघियूं। केपी जे नाणे वारे वज़ीर जो नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल ॾांहुं ख़त। मिफ्ताह इस्माइल चयो आहे त ही चाहिनि था त इमरान ख़ान जी हुकूमत नाहे त सभु कुझु दाव ते लॻाए छॾियूं। छा इमरान ख़ान जी हुकूमत न ईंदी त पाकिस्तान बैंक करप्ट थी वेंदो? छा असां पाकिस्तान खे दाव ते लॻाइण लाइ सियासतदान बणिया आहियूं? मुल्क ॿुॾी वियो पर ख़बर नाहे ही छा था चाहिनि। PTI बदतरीन ॿोॾि बावजूद सियासत करे रही आहे। वफ़ाक़ तरफ़ां सिंध जे ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ लाइ 15 अरब रुपयनि जी इमदाद जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सखर, रोहड़ी, ख़ैरपुर, फैज़गंज, कोट ॾिजी ऐं ठरी मीरवाह जो हवाई दौरो करण बाद इमदाद ॾियण जो ऐलान कयो। शहबाज शरीफ़ कोट ॾिजी ऐं ठरी मीरवाह जो हवाई दौरो करण बाद इमदाद ॾियण जो ऐलान कयो। शहबाज शरीफ़ सां गॾु परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह बि गॾु हुआ। वज़ीर आज़म खे तूफ़ानी बरसात ऐं ॿोॾि सबबि थियल नुक़सान बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। शहबाज शरीफ़ मुतासिरनि लाइ क़ाइमु कयल रिलीफ कैंपुनि जो पिणु दौरो कयो। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत 15 अरब रुपया ॿोॾि मुतासिरनि ते ख़र्च कंदी ऐं 28 अरब रुपया बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे ॾिना आहिनि। अॼु खां इमदाद रक़म ॾियण जो सिलसिलो शुरू थी वेंदो। बरसातुनि ऐं ॿोॾुनि सबबि वॾी तबाही आई आहे। सिंध में हर पासे पाणी ई पाणी आहे। ॿोॾि सबबि हेल जेका तबाही थी आहे अहिड़ी कॾहिं बि नाहे ॾिठी। घर तबाह, ॻोठनि जा ॻोठ पाणीअ में लुड़ी विया आहिनि। पहिरें मरहले में फ़ौतनि जे वारसनि खे 10-10 लख रुपया अदा कया वेंदा। जेकी ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि खे बि मुआवज़ो ॾिनो वेंदो। फ़सलनि, इंफ्रास्ट्रक्चर ऐं ॿियनि शोबनि में नुक़सान बाबति सर्वे कराई वेंदी। पाक फ़ौज जो सिपह सालार जनरल कमर जावेद बाजवा कराची पहुची वियो। आर्मी चीफ खे बरसात ऐं ॿोॾि वारी सूरत-हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। जनरल कमर जावेद बाजवा इमदादी सरगर्मियुनि में मसरूफ़ पाक फ़ौज जे जवाननि सां मुलाक़ात करे रिलीफ सरगर्मियुनि जो पिणु जाइज़ो वरितो। संदसि चवणु आहे त बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि खे ख़ुराक ऐं रिहाइश ॾिनी पई वञे। घरू वज़ारत बरसातुनि सबबि हंगामी हालतुनि खे नज़र में रखंदे सिविल हुकूमतुनि जी मदद लाइ चइनी सूबनि में फ़ौज मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाक फ़ौज तरफ़ां GHQ में फील्ड ड्रिल सेंटर क़ाइमु। ISPR चयो आहे त फील्ड फॉर्मेशन्स ऐं
लाॻापियल हुकूमत इदारा बोर्ड जी सूरतहाल वेझे खां ई मॉनिटर करे रहिया आहिनि। फॉर्मेश लगातार सिविल इंतजामिया खे घुर्बल मदद फराहम करे रही आहे। हेल ताईं सॼे इमदादी कार्रवाइयुनि में सरगर्म आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां पाकिस्तान में गॾियल क़ौमुनि जे रेज़िडेंट एंड ह्यूमैनिटेरियन कोऑर्डिनेटर जोएलिन हार्नीस जी मुलाक़ात। पीपी चेयरमैन जोएलिन हार्नीस खे सिंध में बोर्ड जी तबाही बाबति आगाही ॾिनी। जोएलिन हार्नीस तरफ़ां बोर्ड सबबि इंसानी जाननि जे नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गॾियल क़ौमुनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। पाकिस्तान जल्द गॾियल क़ौमुनि खां हंगामी मदद जी अपील कंदो। काबुल में दरिया में ॿोॾ बाद सिंधु दरिया में पाणी जी सतह में वाधि। बोर्ड जी अॻुवाट इतला ॾींदड़ इदारे बोर्ड जी वार्निंग जारी करे छॾी। पाणी मामलनि जे माहिरनि जो चवणु आहे त काबुल दरिया में पाणी जे तेज़ वहिकरनि ऐं कोहे सुलेमान खां ईंदड़ बरसाती पाणीअ बाद सिंधु दरिया जी सतह में वधीक इज़ाफ़ो थींदो। सिंधु दरिया में वहिकरा 6 खां 7 लख ताईं पहुची सघनि था। सिंध जे ख़ूबसूरत जज़्बनि जो शाइर ऐं लेखारी इमदाद हुसैनी लाॾाणो करे वियो। इमदाद हुसैनीअ खे साह जी तकलीफ़ सबबि कराची जे ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिते संदसि साह जो सॻो टुटी पियो। इमदाद हुसैनी सिंधी अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि ऐं दानिशरनि जे एंटी विन यूनिट तहरीक में मरकज़ी किरदारु अदा कयो हो।